मेले में हर शख्स अकेलो आ, एक हाथ में टिफिन आ, बे हाथ में थैलो आ। ये भी टेंशन, माँ भी टेंशन, घर भी टेंशन, ज़ाल भी टेंशन, ऑफिस टेंशन, पाड़े वालो टेंशन, मथा मारी ही वधो इन्फ्लेशन। लग चपनते मुर्क तू प्यारा, भाऊ आयो भाभी आई, खिलते कदे खिल तू सुना, झूम गरजा मस्ती चाई। कितकिताई, मिली कयूं तो कितकिताई, थोड़ो जुमायूं, थोड़ो खिलायूं, अच्छा तो मिली कयूं कितकिताई, तो मिली कयूं कितकिताई, थोड़ो नचायूं, थोड़ो खिलायूं, अच्छा तो मिली दिसु कितकिताई, अच्छा तो मिली कयूं कितकिताई। मंदरनि मां सस्ते अघ में नारेल वठी ॿाहिरि विकिणणु, इहो धंधो त मां करे चुको आहियां। रोडनि ऐं रस्तनि तां बैनर्स ऐं झंडा लाहे करे उन्हनि मां कुर्ता पैजामा ठाराए करे विकिणणु, इहो बि करे चुको आहियां। प्रोफेशनल भिखारी धंधो न, इन में त फ़क़ीरनि जी मार खाधमि। ठोरनि खे टिकनि ते वार पैदा करण जो तेल विकिणणु, इहो बि विकिणियो हुयो, पर सभिनी ठोरनि मिली करे मारे मूंखे ई गंजो करे छॾियो। छा यार, किताब जो नालो आहे 101 पैसा कमाइण जा प्लान, पर हिन खां वधीक त मां ट्राए करे चुको आहियां। ॾिसां ही आख़िर में भला कहिड़ो प्लान ॾिनल आहे? हा, पंहिंजा सभु प्लान गॾु करे उन्हनि जो हिकु किताबु ठाराए करे छापायो। वाह, छा त प्लान आहे! प्लाननि ॿुधाइण जो किताबु, वाह 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 वाह, मज़ो अची वियो। हिन किताब जो लेखक लॻे थो मूं वांगुरु को दिमाग़ी माण्हू आहे। हिन सां मिलणो ई पवंदो, हिनखे पंहिंजो गुरू बणाइणो ई पवंदो। अरे वाह, किताब जे पुठियां हुनजो फोटो, नालो ऐं फ़ोन नंबर बि आहे। फासाओमल लालचाणी, नंबर 22 420। हिंदी में बात करने के लिए 1 दबाइए, इंग्लिश में बात करने के लिए 2 दबाइए, सिंधी में बात करने के लिए 3 दबाइए। अरे वाह, सिंधी ऑप्शन भी आहे। ही वठ टे। हाणे असीं तव्हां सां सिंधीअ में ॻाल्हाईंदासीं। जे तव्हांखे पुरुष सां ॻाल्हाइणो आहे त 4 दबायो, स्त्रीअ सां ॻाल्हाइणो आहे त 5 दबायो, न त 6 दबायो। ये वरी कहिड़ो सुवाल आहे? ठीकु आहे, 4 तो दबायां। 4। जे तव्हां अमीर माण्हू आहियो त 8 दबायो, ग़रीब माण्हू आहियो त 9 दबायो, ऐं सफ़ा ग़रीब आहियो त फ़ोन रखी छॾियो। हिन फ़ोन जो बिल तव्हां भरे कोन सघंदा। मां त ग़रीब आहियां, मुंहिंजो बाबो अमीर आहे। 8 तो दबायां। जल्द ही असांजो हिकु ऑपरेटर तव्हांजी सेवा में हाज़िर थींदो। जे तव्हां हिकु पुरुष ऑपरेटर सां ॻाल्हाइण था चाहियो त 1 दबायो, स्त्री ऑपरेटर लाइ 2 दबायो। वाह वाह, मञणो पवंदो, गुरू कहिड़ो मस्तु माण्हू आहे। छोकिरुनि लाइ बि ऑप्शन रखिया अथई। 2 तो दबायां। 2। 2। अरिड़हं खां 20 सालनि जी छोकिरीअ लाइ 1 दबायो, 20 खां 30 सालनि जी स्त्रीअ लाइ 2 दबायो, 30 खां 40 सालनि जी स्त्रीअ लाइ 3 दबायो, ऐं उन स्टॉक सां ॻाल्हाइण लाइ ज़ोर सां रड़ियूं करियो। अरे काई बि हले यार, 3 तो दबायां। जे तव्हां कारी छोकिरीअ सां ॻाल्हाइण चाहियो था त 1 दबायो, कणक रंगीअ लाइ 2 दबायो, गोरी छोकिरीअ लाइ 3 दबायो, गुलाबी छोकिरीअ लाइ 4 दबायो। हुन खां वधीक तव्हांखे अमेरिका जो कोड हणणो पवंदो। मूंखे पंहिंजे गुरूअ सां ॻाल्हाइणो आहे, कंहिंखे बि घुरायो, मूंखे पंहिंजे गुरूअ सां ॻाल्हाइणो आहे। 3। जे तव्हांखे सन्ने लता मंगेशकर जहिड़े आवाज़ सां ॻाल्हाइणो आहे त 1 दबायो, थोड़े थुल्हे उषा उत्तुप जहिड़े आवाज़ सां ॻाल्हाइणो आहे त 2 दबायो, उन खां थुल्हे आवाज़ सां ॻाल्हाइणो आहे त बेवकूफ़ तव्हां हिते छो लॻायो आहे, वञी पुरुषनि सां ॻाल्हायो। मूंखे पंहिंजे गुरूअ फासाओमल लालचाणी सां ॻाल्हाइणो आहे। फासाओमल लालचाणी सां ॻाल्हाइणो आहे। अच्छा, माफ़ कयो,
कजो तव्हां कुझु तकड़ में था लॻो तव्हांजो अञा ताईं जो हिते जो सफ़र ख़तम थियो असां सां ॻाल्हाइण लाइ तव्हांखे ही फ़ोन वरी लॻाइणो पवंदो वरी फुर्सत में फ़ोन कजो थैंक यू शुक्रिया महिरबानी धन्यवाद ए हलो 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 कट के छॾी छा कयां ॿिनि कलाकनि खां ही बटन दॿाए हू बटन दॿाए हिन सां ॻाल्हाए हुन सां ॻाल्हाए पर गुरू सां ॻाल्हाइणो ई आहे न चल शुरू दौलत कर 420 आखिर तव्हां असांजे सन्नी आवाज़ वारी 18 खां 20 सालनि जी छोकिरीअ ताईं पहुची विया आहियो तव्हां पंहिंजी प्रॉब्लम्स कोकीअ खे ॿुधायो हाय मां डोडो डोडो तव्हांजी कीअं हेल्प थो करे सघां हुन ते चओ कोकी ही डोडो किथां अची वियो सॉरी सर कोकी दाल पकान खाइण वई आहे ब्रेकफास्ट टाइम यू नो पर मां आहियां न कमाल आहे 3 कलाकनि खां कोकी कोकी चई करे डोडो कर्मनि में आहियूं हा त ॿुधायो तव्हांजी कीअं मदद करे था सघूं कीअं मरणो आहे तव्हांखे मरण अरे मां छो मरां मतलब कीअं सुसाइड करण था चाहियो असां वटि सुसाइड करण जा घणा ई तरीक़ा आहिनि कप सां नोड़ीअ सां बंदूक सां टिपो ॾेई बाहि सां अरे चुप कर कहिड़ा उबता सुबता कम खणी वेठा आहियो हाँ बस कर साईं तव्हां असांजे ऑफिस में फ़ोन कयो आहे सुसाइड सेवा केंद्र जे तव्हां मरण था चाहियो पंहिंजी ज़िंदगीअ मां तंग थी विया आहियो तव्हांजी ज़ाल तव्हांखे रोज़ मारे थी का बि प्रॉब्लम आहे ऐं तव्हां सुसाइड करण था चाहियो त असां तव्हांखे सुसाइड करण जा घणा ई तरीक़ा ॿुधाईंदासीं अरे ज़ाल मारींदी आहे प्लान फेल थींदा आहिनि पर मां तॾहिं बि कोन मरंदुसि छो जो सिंधी इज़ होप नेवर स्टॉप त हिते छो फ़ोन कयो अथव अरे मूंखे पंहिंजे गुरूअ फासा अमल सां ॻाल्हाइणो आहे ही 420 नंबर आहे न साईं ही 420 कोन्हे ही 840 आहे पर ही फासाओ अमल असांखे ध्यानु आहे हुन अॻे हफ़्ते असांखे फ़ोन कयो हो आत्मघात करण लाइ ऐं असां हुन जी आत्मा खे परमात्मा सां मिलाए छॾियो मुंहिंजो गुरू फासा अमल मरी वियो छो साईं हुन सां गॾु हिकु वॾी ट्रेजेडी थी वई हुन पंहिंजी सॼी ज़िंदगीअ जे तजुर्बनि खे गॾे करे हिकु किताब छापायो पैसा कमाइण जा 101 तरीक़ा 1 लख कॉपियूं छपाई पर किताब फ्लॉप थी वियो ऐं रुगो हिकु कॉपी विकामजी अलाए कहिड़े बेवकूफ़ वरिती हुई बस हिन हार खे हू बर्दाश्त न करे सघो ऐं अॼु हुन जे फोटे ते गुलनि जो हार चढ़ियल आहे ख़ैर तव्हां ॿुधायो तव्हां छा था चाहियो असां तव्हांखे सुसाइड करण जा घणा ई सुठा तरीक़ा ॿुधाए था सघूं ऐं हा जे तव्हां पाण सां गॾु हिकु ॿियो माण्हू वठी ईंदव त हिन कॉल ते 30% डिस्काउंट त ॿुधायो कीअं मारियो तव्हांखे अरे बंदि कर फोन छा जा उबता सुबता कम खणी वेठो आहे बंदि कर फोन साईं तव्हां फोन कयो आहे तव्हां बंदि कयो तूं बंदि कर तव्हां कयो तूं बंदि कर तव्हां कयो तव्हां मुंहिंजे गुरूअ खे मारे छॾियो हिन चेले खे गुरूअ सां मिलण खां पहिरीं गुरूअ खे मारे छॾियो पर मुंहिंजो गुरू सचो हो वेंदे वेंदे पंहिंजे हिन चेले खे मस्त प्लान ॾेई वियो ही सभु त फोन ते मरण जूं आइडियल ॾेई रहिया आहिनि पर मां ऑफिस खोलींदुसि सुसाइड केंद्र खोलींदुसि माण्हुनि खे ऑफिस में घुराए प्रैक्टिकली मारींदुसि राम नाम सत्य आहे मरण केॾो मस्त आहे राम नाम सत्य आहे मां आहियां सदोरी तवाड़ी पर ॾाढी अभागी आहियां पैदा थींदे मुंहिंजे पप्पा खे हॉस्पिटल जो डबल फटको लॻो हॉस्पिटल में हड़ताल थी वई मुंहिंजी मम्मा मुंहिंजे रुअण जे करे बोरी थी वई मुंहिंजी भेण हू त मां जीअं वॾी थियण लॻसि न त हर शइ में मुंहिंजे ग्रहनि जो बैड असरु लॻण लॻो मुंहिंजी भेण जॾहिं शॉपिंग ते वेंदी आहे हर शइ महांगी वठी ईंदी आहे
₹12 जा टमाटर 13.5 में वठी ईंदी आहे। जब मुंहिंजे भाउ खे त वीचारे खे त निमाणो वीचारो सदोरो हुन बस में ईंदो वेंदो आहे त हुनखे वेहण लाइ जॻह कोन मिलंदी आहे। सभु मुंहिंजे वजह सां। मुश्किल सां हिकु बॉयफ्रेंड मिलियो, हुन ते मुंहिंजो असर एॾो ख़राब थियो। हाणे ऑफिस खां घर, घर खां ऑफिस हमेशह ट्रैफिक मिलंदी अथसि। मां ॾाढी अभागी आहियां। मां छा कयां, मूंखे खिलण ई नथो अचे। मुंहिंजो बॉयफ्रेंड मूंखे ॾाढो प्यार कंदो आहे, पर पोइ हू मूंखे चवंदो आहे तूं पॉजिटिव सोच, खिलण जी कोशिश कर, पर मूंखे खिलण नथो अचे। मां छा कयां? मुंहिंजे करे मुंहिंजी सॼी फैमिली खे ॾुख आहे। इन करे वो सोचो आहे मां पंहिंजी हीअ बेमाना ज़िंदगी नहीं छॾींदसि। इन करे मां तव्हां वटि आई आहियां। राम राम सत करण। तू चिंता न कर, तू चिंता न कर। तू बिल्कुल सही जगह ते आई है। हाँ, पर थोड़ो लेट थी वई आई। अरे कल अञा मुंहिंजो बाबो मुंहिंजी माउ सां गॾु हरिद्वार वियो आहे। फ्री टिकटूं मिलियो अथसि न, इन लाइ। न त तूं हुन सां अधु कलाकु वेह हा त अधु कलाक जे अंदरि तुंहिंजी आत्मा परमात्मा सां मिली वञे हा। पर ख़ैर चिंता कान्हे, चिंता जी काई ॻाल्हि कान्हे। बाबो कोन्हे त छा थियो? बाबो पार्ट 2 घर में मौजूदु आहे। ए मुंहिंजी घरवारी शांति, हिन सां तूं मुनो कलाक वेही ॾेखार। हिन सां मुनो कलाक वेठी न त तोखे हिन संसार मां मुक्ति मिली वेंदे। ईअं छो थी ॾिसे? हर भरू ईअं कातिल नज़रों सां छो थी ॾिसी? हुनखे माण्हू आहे, मूंखे न। ऐं असीं तोखे ज़रूर मारींदासीं। तुंहिंजो राम नाम सत ज़रूर कंदासीं। मौत हिकु कौड़ो सच आहे। अॼु न सुभाणे हर कंहिंखे वञणो ई आहे। हिन दुनिया में रही करे बि जेकॾहिं कुझु हर हासिल न थिए त हिन दुनिया में रहण मां कहिड़ो फ़ाइदो? या त माण्हू मूं वांगुरु ख़ुशि नसीब, सक्सेसफुल ऐं अकुलमंद हुजे, या त हिन दुनिया में न हुजे। मौत हिकु सचो दोस्त आहे। ऐं ज़िंदगी बेवफ़ा बेभरोसे आहे। त असीं उन मौत खां छो ॾिजूं जेका असांजो दोस्त आहे। असीं छो न ख़ुशीअ मौत खे भाकुर पायूं। तोखे मौत मां ॾींदुसि। जंहिं खाधे में स्वादु कोन्हे त खाइण सां कहिड़ो फ़ाइदो? ईअं ई जंहिं ज़िंदगीअ में ख़ुशी कोन्हे त जीअण सां कहिड़ो फ़ाइदो? ज़िंदगीअ जे खाधे में दाल, चांवर, भाॼी, फुल्को, सलाद ऐं स्वीट डिश बि ज़रूरी आहे। न त फिकी फिकी ज़िंदगी जीअण खां त बहितर आहे सुर्ग वञिजे ऐं उते मस्तु 36 नमूननि जा पकवान खाइजनि। ऐं सुर्ग तोखे असां मोकिलींदासीं। Life without name, name without fame. It's like a photo without frame. त बिना फ्रेम जे फोटो का तो सुठो आहे
फोटो ते हार पाए छॾिजे। आत्मघात करणु पाप है। अरे अगर घेर ख़राब आहिनि त सुठा भी थी सघनि था। एतरी नंढी ॻाल्हि ते हेॾी खूबसूरत छोकिरी पाण खे मारे छॾे त ही सरासर ग़लति है। अगर गिरक तव्हांजा ख़राब आहिनि त मुंहिंजा भी ख़राब आहिनि। पाण ॿई शादी था करे छॾियूं। ॿिन्हिनि जा गिर सही थी वेंदा। जीअं माइनस ऐं माइनस प्लस थींदो आहे, ज़हर खे ज़हर मारींदो आहे। तव्हां मूंखे मारजो, मां तव्हांखे मारींदुसि। तुम मुझसे शादी करोगी? 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 मुझसे शादी कर। ॿियनि खे ताड़ियूं, मूंखे थप्पड़। भलाई जो ज़मानो ई कोन्हे। हे ॾिस, ही ॿ तारूं आहिनि। हिननि जा ही ॿई छेड़ा हीअं हथ में पकड़। उन खां पोइ ही बटन ऑन कर। हिते बटन ऑन थियो ऐं तूं दुनिया खां ऑफ थी वेंदी है। समझी? मूंखे कुछ समझ में कोन आयो। ही ॿई तारूं छो मिलंदियूं? ही बटन ऑन कीअं थींदो? ॾिस ॾिस मां तोखे सम्झायां थो, चङी तरह सम्झायां थो। हाँ सम्झी वठ। ॾिस ही ॿ तारियूं पकड़ियूं, हीअं हथ में पकड़ियूं। हाँ पोइ ही बटन हीअ ऑन करे छॾियो। ऑफ। सूफ, करेला, पपैयो, ही केला, थोड़ो ॾुध ऐं बेदो। हाणे ठहंदो शांति स्पेशल सुसाइड जूस। हाँ हिक ई गीत में पी वञिजे। हिन में सभु उबतियूं सुबतियूं शयूं विधल आहिनि। इन पीअण खां पोइ तुंहिंजे बॉडीअ जो सिस्टम अहिड़ो बिगड़ी वेंदो जो बसि तुंहिंजो त असुल राम नाम सत थी वेंदो। पी। सुठो है? हैं? सुठो है? ॾिसां। ये तो सुठो है। एक सुठो है। हिक 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 सिप हिक सिप। हिक हिक हिक। सुठो है ना? खाली है। मां तोखे ॿियो ठाहे थी ॾियां, ठीक है? दिल खुश थी वई। एक मिनट। पेट अच्छा दे। गॉट इट? एक्सरसाइज माण्हुनि खे फिट कंदी आहे, पर ही एक्सरसाइज तोखे हिट कंदी। हिन एक्सरसाइज सां तुंहिंजो बदन जो सॼो रत मथे ते वेंदो एंड बिकॉज ऑफ द प्रेशर यू ब्लो ऑफ। सो बेबी लेट्स डू इट। थोड़ा ॿियो मथे, अञा मथे, थोड़ा ॿियो, थोड़ा ॿियो, थोड़ा ॿियो, थोड़ा ॿियो, थोड़ा ॿियो। मुंहिंजी पुठी। सदोरी, मां तोखे हमेशा खुश रखंदुसि, तुंहिंजा गिरा मटाए छॾींदुसि, सितारा तोड़े तुंहिंजे कदमनि में रखी छॾींदुसि। चंड न चंड परे आहे, खंड खंड आणे ॾींदोमांइ, जीअं तुंहिंजो वात हमेशा मिठो रहे। सदोरी, मूंसां शादी कंदीअ?
मुझसे शादी करनी है? मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी। तुम्हारी थप्पड़ जॾहिं शादी लाइ चओ तॾहिं थी थप्पड़ हाणे। छा आहे यार? अञा ताईं पिया झटका लॻनि। बिजलीअ जा। सुसाइड करण जा ॿिया तरीक़ा ॿुधायो न। अरे न असांखे मरण जा रस्ता कान्हनि। हाणे तूं ॿुधाए मरण जा रस्ता। असांखे सुसाइड करणो आहे, असांखे मरणो आहे। एतिरो जल्दी न मुंहिंजी थीसिस रहिजी वेंदी। लेज़ी। What thesis? Thesis? Actually, I should tell you now. I am not Sadori. I am a student. Psychology? मैं research पे कई तव्हांते। Actually, मैं suicide छो कबो आहे, कीअं कबो आहे, कहिड़े नमूने सां कबो आहे, उन सभु शयुनि ते रिसर्च पे कई। बट सुसाइड जा त के तरीक़ा नज़र न आया, पर बेवकूफ़ीअ जा घणेई तरीक़ा नज़र आया। खैर हाणे मूंखे सब्जेक्ट चेंज करणो पवंदो। मां सोचां पई why not हत्या? You know, different kinds, different methods of killing. त मुंहिंजो पहिरियों एक्सपेरिमेंट के ठहंदो, केरु मुंहिंजी मदद कंदो? बाबा। मेले में हर शख्स अकेलो आ, एक हाथ में टिफिन आ, बे हाथ में थैलो आ। ये भी टेंशन, मां भी टेंशन, घर भी टेंशन, ज़ाल भी टेंशन, ऑफिस टेंशन, पाड़े वारो टेंशन, मथा वारी ही वधो इन्फ्लेशन। लग चपनते मुर्क तू प्यारा, भाऊ आयो भाभी आई, खिलते कदे खिल तू सुना, झूम गरजा मस्ती चाहिए। कित किताई मिली गयूं तो कित किताई, थोड़ा जुमायूं